जो हो दिलावर ऐं मीरा शादी कंदा ऐं हूं बि न ॿिन्हिनि ते मूंखे वॾियूं बाहियूं आहिनि। गुलज़ार तोखे ते पलांद वठणो आहे न। शादी वारी रात मीरा ऐं दिलावर खे खफन पाराइणो आहे, खफन। संगत गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। शादी वारी रात इन्हनि सां मां घटि कोन कंदुसि। इहो दिलावर खफन पाईंदो, खफन। गुलज़ार तूं शादीअ जो इंतज़ार छो थो करी? ॾींहं ॿिनि में के हिक खे उफट मारियूं। मज़ो त तॾहिं ईंदो जॾहिं हिननि जी ख़ुशियुनि खे मातम में बदिलाए छॾींदुसि। ओ ईअं कर गुलज़ार, पलांद बेड़ो थींदो जो वञी थिया 7 खेर। बारूद गॾु कयो। दिलावर जे शादीअ में बंदूक न बम हलंदा, बम। ओ कबूतरड़ा खैर त आहे। सदाई जो त आऊं ही वेठो हूंदो, अॼु तूं अची वेठो ही। हाँ खैर त आहे, को कलामड़ो को सलामड़ो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, वक़्तु पचियो पियो आहे। अॼु छो वेही रही चिले हेॾो बुत करे? यार नबू कमदार ॾाढी ॾे तो ख़ुशख़बरी ॿुधायां। यार कबूतर ॻाल्हि थिए सिधी ॾाढी आऊं कोन ॾींदो माई। हा जे ॻाल्हि ॿुधाइणी अथई त सिधी ॿुधा करणी, नथो ॿुधाई त तुंहिंजी मर्ज़ी। वॾो लाही नबू कमदार ॾाढी फ़कीर खे नथो जी। हेड़ो पटको ॿधियो वेठो आहीं ॼण जंड मथे ते पियो आहे, मींहं वसई त घाटो भॼी पवई। ॾहड़ी मूंखे ॾे। छा कयां बाबा, ही ॾिसंदो खीसा ई ख़ाली आहिनि, छा कयां? तस्बी अथई तस्बी ॾेई। हा तस्बी अथई, खयो थो वठां पाण। साहब तोखे ॼापो आऊं छा पढ़ा? चङो भला ॾहड़ी नथो जी, ओधर कयां थो पर हाणे ख़ुशख़बरी ॿुधायां थो। नबू कमदार ख़ुशख़बरी इहा अथई यार, छा ॿुधायां, कुंवारो आहियां न, मां लची थो थियां। यार सची पुछी न, मूंखे लॻो अथई इश्क। अरे इश्क लॻो अथई हिन उमिरि में? अछो त अथई मोह, इहो अछो मोह न कजाड़े। पर ॿियो बि फाहो खाई तूं, अया ख़ुशख़बरी मूंखे थो ॿुधाई। हा वञी करे मर, मुंहिंजो छा अञा ख़ुशख़बरी आहे मुंहिंजे लाइ? 10 रुपया माण्हू त ॾियां। ॿी ख़ुशख़बरी याद अथई नबू कमदार, पीर एहसान रेशम जी शादी लौंग फ़कीर सां थो कराए। टी ख़ुशख़बरी याद अथई त मीरा ऐं दिलावर जी शादी थी रही आहे। चौथी ख़ुशख़बरी इहा अथई त दुनिया पई थी शादी करे ऐं मुंहिंजी शादी कान पई थी थिए। ऐं गुटको यार कबूतर तुंहिंजी शादी थींदी, ज़रूर थींदी, पर ॿुधाए थो छॾी कबर सां थींदी। अरे हल पूरा अन करीब मां घोट थियण वारो आहियां नबू कमदार। मुंहिंजा तूं कलाम ॿुधजा, धूड़िया हूंदा पलटाई कलाम धूड़िया इन शादी जी ख़ुशी में। या जेका नंढड़ी बेबी आहे हेतिरड़ी या बेगे खे तलाक ॾेई मूंसां शादी थी करे इन शादी जी ख़ुशी में। कमदार तूं ट्रपा ॾे ॼण जनरेटर पियो थो हले। हाणे मूंखे ॾाढी ॾे तोखे मां ख़ुशख़बरी ॿुधाई। ओधर नथो करी त वञी धूड़ पा मुंहिंजे लाइ गई भाऊ। ओधर कयां त पोइ हाणे ओधर कराईंदा पोइ आऊं फ़कीर बुख ते। चङो पोइ हाणे आऊं हलां थी, ॿार बेगो आया मूंखे वठण। ठीकु आहे, पर इहो त ॿुधा एहसान साईं किथे आहे? एहसान साईं लोंग मुराद विया आहिनि सरदार साईं जे ॻोठ। इन जो मतिलब त हवेली में केर बि न आहे? साईं तू को बि फिक्र न कर, एहसान साईं अचण वारो आहे। ठीकु आहे, तू भले वञ। चङो पोइ साईं। मुझे न तू छो आयो है हिते? ही हवेली मुझे भाई ते एहसान किया है, तू के जिंदगी मूंखे रोकण वारी? पर हिन वक्त पीर एहसान साईं ना है हिते, हले वञे हितां। एहसान मौजूद ना है, इन करे त हिते आयो आहियां। रेशम जेकॾहिं मां चाहियां तोखे हींअर जो हींअर उफट मारे सघां थो, पर तूं त एतिरी ख़ूबसूरत आहीं, तोखे मारण जे लाइ मुंहिंजा हथ ई नथा वरनि। मुझे न मां तुंहिंजी भाॼी आहियां ऐं मूंसां बदतमीज़ी न कर। रेशम जेकॾहिं ज़िंदा रहण चाहीं थी न
पीर करामत जी सॼी मिल्कियत मूंखे लिखी ॾे मूंखे, न त तोखे मारण मुंहिंजे लाइ को बि मसइलो न आहे। ज़मीन मुंहिंजी आहे, मरदे मां मरी वेंदसि, पर तोखे न ॾींदसि। त पोइ ठीकु आहे, तूं मरण जे लाइ तयार थी वञ। सुठो थियो बाबल साईं जो तव्हां दिलावर जी शादीअ जी तारीख़ रखे छॾी। न्याणियुनि जो ॿार लहंदो त तो पलियो बि आजो थी पवंदो। हाशिम, मां बि तोखे हिकु सलाह ॾियां थो त हाणे तूं बि शादी करे छॾ, पंहिंजो घर वसाए। औरत खां सवाइ घर अकेलो हूंदो आहे। हाशिम, असांजे राज में केतिरियूं छोकिरियूं वेठियूं आहिनि जंहिंजे बारे में तूं चवंदे उन्हनि को संभुरण मां पाण वेंदुसि ऐं तुंहिंजी शादी धाम धूम सां कंदुसि। बाबल साईं, ज़ाल मरी वई, औलाद मरी वियो, मुंहिंजो त वेड़ो ई वीरान थी वियो। हाणे बाबल साईं कहिड़ो घर वसायां? वालेकुम अस्सलाम। बाबा हाशिमा, खुश त आहीं न? तबियत सही आहे न? सभु खेल लॻो पियो आहे। ये हाल अहवाल रेस मंगुल खान, खुश त आहीं न? सरदार साईं, तव्हांजी छां में वेठा जी तगायूं। भला इहो त ॿुधायो, तव्हां ॿई पीउ पुट हिते कीअं आया हो? हाशिम बाबा, सरदार साईं ॾे आया आहियूं, उन ॾे हिकिड़ो अर्ज़ड़ो खणी आया आहियूं ऐं उन अर्ज़ जी वर्दी वठण आया आहियूं। मंगुल खान, कहिड़ो अर्ज़ खणी आयो? कुझु ॿुधाईंदे पोइ त ख़बर पवंदी न, छा थो चवणु चाहीं? सरदार साईं, तव्हांजी धीउ रोशनीअ जो संग। ज़बान संभाले ॻाल्हाए बंगुल, तूं धारियो थी करे असांजे नंगनि जा नाला ओताकुन में तो खणी तीअं निड़ीअ ते लत ॾेई ज़बान छिके न कढाए। शुक्र कर जो बाबल साईं जे साम्हूं बीठो आहीं, न त अॼु तव्हां ॿिन्ही खे इते जो इते उफट मारिया हा। हाशिम, मूं पंहिंजी न्याणी जो संग साजिद खे ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, हिन सां ज़बान बि करे छॾी आहे। छा? हाशिम, शामीर जे मरण खां पोइ असांजे खानदान में को बि अहिड़ो छोकिरो न हो जंहिंसां मां पंहिंजी न्याणी जी शादी करायां। वरी पोइ बि हिन बंगुल जी भेण मुंहिंजे वॾे भाउ जी घरवारी हुई, इन्हीअ करे असांजी हिननि सां लिछ बि लॻे थी। तंहिंजे करे मूं पंहिंजी न्याणी जो संग साजिद सां तय करे छॾियो आहे। बाबल साईं, बस हाशिम, बस केतिरा ॾींहं मां पंहिंजी न्याणी खे विहारिया हा घर में, पोइ इन्हीअ करे मजबूरन हिननि सां शादी जो तय करे छॾियो आहे। महिरबानी सरदार साईं, असां बि इन लाइ हाज़िर थियासीं। रईस बंगुल खान, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो था पीउ पुट। हिन दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी औलाद आहे, उहा आहे मुंहिंजी न्याणी रोशनी। जेकॾहिं तव्हांजे तरफ़ां मुंहिंजी न्याणीअ खे तिर जेतिरी बि तकलीफ़ पहुती न, तूं त मूंखे चङी तरह सुञाणी थो, मां वादे जो पको ऐं कोल जो सचो आहियां। जेको चवंदो आहे न उहो करे बि ॾेखारींदो आहे। हाणे तव्हां पीउ पुट जी भलाई इन्हीअ में आहे त मुंहिंजी न्याणीअ खे सॼी ज़िंदगी तकलीफ़ न ॾिजो, हुनखे हमेशह ख़ुशि खुरम रखिजो। माल मिल्कियत जेको तव्हांखे घुर्जे मां ॾियण लाइ तयारु आहियां, पर हुनखे तिर जेतिरी बि तकलीफ़ न अचे, सभु कुझु हुनजो आहे। बंगुल खान, सरदार साईं, तव्हां असांजी तरफ़ां बेफ़िक्र रहो, असां न तव्हांजी धीउ खे का बि तकलीफ़ न ईंदी। रईस बंगुल खान, मुंहिंजी न्याणी रोशनी साजिद जी अमानत आहे। ईअं सम्झो त मूं पंहिंजी न्याणी जो संग तव्हांखे ॾेई छॾियो,
पंहिंजी ज़बान तो फिरंदुसि न। महिरबानी बाबल साईं, पोइ हाणे असांखे इजाज़त ॾे त असां वञूं। हीअं कीअं थींदो रहीस बगुल ख़ान, मुंहिंजे तरे ते आया हो, बग़ैर मानी खाइण बसि तव्हांखे कोन छॾींदुसि। वियो वे हाशिम जो, वे बाबा वे। एहसान साईं, मुजन साईं जी ख़ामोशी जे पुठियां वॾो तूफ़ान निकिरल। एहसान साईं, मुंहिंजी संगत मूंखे ॿुधायो आहे पीर मुजन अव्हांखे मारण जी साज़िश पियो थो करे। हाँ एहसान साईं, अव्हांखे एहतियात करणो पवंदो। मुराद लौंग, मूंखे ख़बर आहे त मुजन छा सोचे रहियो आहे। इहो पीर मुजन मुंहिंजे लाइ खॾूं खोटे रहियो आहे, पर मूंखे उमेद आहे त इहो पीर मुजन उन्हनि खॾुनि में पाण किरंदो, छो त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। जेकॾहिं पीर मुजन मूंसां विड़ियो त असां विड़ंदासीं, न त अॻिराई मां न कंदुसि, छो त हू मुंहिंजो वॾो आहे। एहसान साईं, मुजन साईं खे आस्थाने तां कढी छॾियो, न हूंदो बास न वॼंदी बांसुरी। लौंग फ़क़ीर, पीर मुजन आसानी सां कब्ज़ो कोन छॾींदो, ऐं मां झेड़ो करणु नथो चाहियां। त पोइ सरकार पुलिस खां मदद वठो न। पुलिस अञा ख़ामोश आहे, छो त कोर्ट जो को फ़ैसिलो न आहे आयो। एहसान साईं, तर जे अमीरनि ऐं नवाबनि खे चओ उहे अव्हांजी मदद कनि। मुराद, मुंहिंजी मदद अल्लाह साईं कंदो, छो त मूंखे अल्लाह साईं ते पूरो पूरो भरोसो आहे। मुजन साईं, असांजे रस्ते जी रुकावट न आई हाशिमा, न ई वरी दिलावर, न ई असांजो हिन सां को हिसाब किताब आहे। असांजे रस्ते जो पत्थर पीर एहसान आहे, उनखे मां खुद हाणी रस्ते तां हटाईंदुसि। मुजन साईं, इन पत्थर जे मथां रोलर हलाए ईअं त करे छॾियोसि, इहा ख़बर ई न पए। उनखे ईअं मारियो जो माण्हुनि खे शक बि न पए त कंहिं मारियो आहे। जेकॾहिं पीर एहसान बणी वियो त पोइ रेशम बि असांजी ऐं मिल्कियत बि असांजी लह थी वेंदी। नबू कमदार, असांजी सॼी मिल्कियत हिकु पासे ऐं रेशम जी हिकु मुल्क हिकु पासे। त पोइ मुजन साईं, पीर एहसान खे किथे एक्सीडेंट कराए गाॾीअ जो माराए छॾियोसि, जान छुटे। नबू कमदार, हिते ॿारहंनि में एक्सीडेंट न आहिनि थींदा, हिते माण्हुनि खे नांग खाई वेंदो आहे। मुजन साईं, अॼुकल्ह नांग जा कादल बची वेंदा त बची गाॾियुनि में सेंटियूं आहिनि जेके धमाके सां उॾामनि, धमाके सां उॾामी न। हल मुंहिंजा साईं, हमरा वियो छुटो। हादसा कहिड़ा थी सघनि था, ॾिसूं था त पीर एहसान जी ज़िंदगी में कहिड़ा था हादसा थियनि। मुजन साईं, हाणे पीर एहसान सां ज़िंदगीअ में को हादसो थियणु घुरिजे। ठीकु आहे लाउदी, पीर एहसान जो को बंदोबस्तु कयूं था। रोशनी पुट, सिर्फ़ तुंहिंजी ख़ुशियुनि जे ख़ातिर मूं तुंहिंजो संग साजिद सां तय करे छॾियो। हाणे वधीक तुंहिंजी क़िस्मत, छो त तो ज़िद कयो ऐं तुंहिंजे ज़िद जे साम्हूं हिन पीउ अल्लाह ताला जे साम्हूं दुआ गो तू सॼी ज़िंदगी हुन सां ख़ुशि खुरम गुज़ार ऐं उहो बि तोखे ख़ुशि रखे। इहा मुंहिंजी दिलि जी दुआ आहे, हिकु पीउ जी दुआ।
बाबा साईं तव्हां दिल जाए कयो। बंकुल माज़ीअ में कुछ भी हुजे, पर साजिद हाणे हुन के का भी शैतानगिरी करण कोन ॾींदो। मूंखे साजिद ते पूरो भरोसो आहे। अल्लाह करे ईअं ई थिए। चवण ईअं कर, मूंखे मथे में ॾाढो सूर आहे। बसरा खे चओ त खीर पती चांहि ठाहे ॾे, हेॾे मोकिलियसि। ठीकु आहे बाबा, तव्हां वियो। अल्लाह अकबर। कुर्ब जो कमाल वा, दिल लगी जी गाल वा, इश्क में तो पंध कया, नंढड़ी बेबी तो खे सलाम वा। कुर्ब जो कमाल, दिल लगी जी गाल वा, इश्क में तो पंध कया, नंढड़ी बेबी तो खे सलाम वा, सलाम वा। अज ॿियो ॾींहुं थियो वा, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। कबूतर इहो पंहिंजो वात बंदि करे, ॾिसी न तो केॾी गर्मी लॻी पई आहे। मता तोरे वात में मक्खियूं घर करे न वेहनि। अरे बेगा मक्खियूं मुंहिंजे वात में घर छो कंदियूं? को मुंहिंजूं धारियल आहिनि छा? तोरो पटियल वात ईअं आहे जीअं ग़रीबनि जी झूपड़ी थधी हूंदी आहे, ईअं तुंहिंजो वात बि थधो आहे। ऐं ॿाहिरां वरी इहो मुछुनि जो लोड़ो बि लॻल अथनि। बेगा हिकिड़ी ॻाल्हि कबूतर जी सम्झ, इन नंढड़ी बेबी खे तलाक ॾे। इहा किनी थई, तलाक ॾीस। मूं जहिड़ी सलाह केरु कोन ॾींदी चरिया। अरे इहा नंढड़ी आ बिदरड़ी, ॼण होटल ते पाणी जो जग पियो आहे। अरे मुंहिंजी भेण पोइ बि कदा वरता आहे, थुली सुहिणी। आई मां तोखे छा ॿुधायां, रुगो ख़ुशबू पई थी अचे हुन मां। उन जे मथां पहाड़ छो आंदी थई? बेगा सची ॻाल्हि मूंखे ॿुधा। बेगा इन नंढड़ी बेबी खे तलाक ॾे, न त कादिर बश्क जा जेके कुब आहिनि मां इन्हनि में गुम थी वेंदो साईं। अरे कबूतर तूं सही माण्हू न आहीं। कादिर बख्श जे कुबनि ॾे छो मुंहुं कंदे? तूं दरिया में टपो ॾे, खुदकशी करे, न त मां मारे छॾींदो साईं। तूड़े मारी ज़ाल बेबी में मेरियूं अणधोतल अखियूं विधियूं न। कबूतर अॼु तोसां घटि न थींदी। घटि तॾहिं न थींदी जॾहिं तूं मूंखे पकड़ी न। मां जो थक पाणी वई कबूतर, पर छॾींदो साईं कोन। रोशनी, तोखे लख लख मुबारक हुजनि। तुंहिंजे दिल जी आस पूरी थी वई। आख़िर तूं सरदार साईं खे मञाए वरितो ऐं तुंहिंजो लायो सजायो थी वियो। खैर मुबारक मीरा, तोखे भी मुबारक हुजे। तुंहिंजी शादी जी तारीख़ रखजी वई आहे। रोशनी, असांजी ज़िंदगी त ख़तरनि सां भरी पई आहे। ख़बर न आहे त हिक पल में छा थी वञे। असांजो हिकु न पर अलाए केतिरा दुश्मन आहिनि। सच पुछी न त दिल मञे ई कोन थी त मुंहिंजी शादी बि थींदी। मीरा, अल्लाह साईं ते भरोसो रख, वो कारसाज़ आहे। हमेशा इंसान खे बेहतरी जी उम्मीद रखण घुर्जे। रोशनी, इन्हनि उम्मीदुनि जे सहारे त जिंदा आहियां, न त असांजा त हाल पूरा आहिनि। मीरा ॾिस, माण्हू चवनि पिया न त बाबा साईं कॾहिं बि राज़ी न थींदो। नेठ बाबा साईं राज़ी थी वियो ऐं हुन चाचा मंगुल सां हा बि कई आहे। रोशनी, जेकॾहिं सच पुछी न त असांखे तुंहिंजी शादी ते ॾाढा ख़दशा आहिनि। ऐं चाचा हाशिम, उहो त ॾाढो परेशान आहे, छो त इहो बंगुल सुठो माण्हू न आहे। तूं त सॼी ज़िंदगी ॿाहिरि रही आहे, इन जे करे तोखे ख़बर न आहे, पर असां सुञाणूं था इन बंगुल खान खे। मीरा, मां तोखे चयो हुयो न त इंसान खे हमेशा बेहतरी जी उम्मीद रखण घुर्जे। मुंहिंजी शादी साजिद सां थींदी ऐं साजिद तमामु सुठो छोकिरो आहे। हा रोशनी, मञा थी त साजिद खान सुठो छोकिरो हूंदो, पर चवंदा आहिनि न त जहिड़ा कांव तहिड़ा बचा। मीरा, अल्लाह साईं भली कंदो। जेको नसीब साजिद मूंसां प्यार कंदो आहे, जीअं अदा दिलावर तोसां प्यार कंदो आहे न, ईअं ई। छा तूं अदा दिलावर जी नियत ते शक करे सघे थी? न रोशनी, दिलावर जो त मुंह में साहु आहे, त पोइ साजिद जो बि मुंह में साहु आहे। टंडन जिया